अस्सलाम वालेकुम। मां आहियां हुसैन सोलंकी। मां अॼु तव्हांखे उन जॻह ते वठी आयो आहियां जिते मीरनि ऐं अंग्रेज़ जे सिपाहियुनि में जंग लॻी। सभिनी खां पहिरीं ही दरिया वारी जंग लॻी, दुबे ऐं मिहाण वारी जंग खां अॻु में। हिन जो ज़िक्र तमामु घटि तारीख़ में मिले थो। सर चार्ल्स नेपियर ऐं मेजर आर्टराम जेको आहे उन्हनि जी हिते रेज़िडेंसी ठहियलु हुई, जंहिं ते मीरनि जे सिपाहियुनि हमलो कयो ऐं ॻोठ सुल्तान शाह जेको हितां खां थोरो अॻियां किलोमीटर खनि थींदो, मौजूदा लतीफ़ाबाद नंबर 9 में, उते बि रेज़िडेंसी हुई हिननि जी। हिननि उते हमलो कयो जंहिंमें हिन जा मीरनि जा 8000 सिपाही शहीद थी विया हलिया ऐं अंग्रेज़नि जो हिकिड़ो बि कोन मुओ हुयो। छाजे करे जो हिननि वटि तमामु जदीद अंग्रेज़नि वटि असलो हुयो, बारूद हुयो, बंदूकूं हुयूं ऐं मीरनि वटि जेके आहिनि मीरनि जे सिपाहियुनि वटि सिर्फ़ु तलवारूं, नेज़ा, भाला ऐं तीर, पर हुननि में हू हिकिड़ो बि शहीद कोन थियो। हिन दरिया जे कंढीअ ते अची हिननि जी इहा जंग लॻी। साम्हूं हुननि जी डेवरी बि ठहियलु आहे, जेका नज़र ईंदी हूंदी डेवरी। इन ते हुननि जो सॼो जंग जो ज़िक्र लिखियलु आहे, जंहिंमें 8000 सिपाही हिननि बलोच सिपाही जेके आहिनि मीरनि जा हिते शहीद करे छॾिया। सभिनी खां पहिरीं आहे त अंग्रेज़ जॾहिं आया 1657 में सूरत जी बंदरगाह खां हिननि वापारु शुरू कयो ऐं पोइ मैसूर में दाख़िल थिया, मैसूर फ़तेह कयूं, पोइ इंडिया खे फ़तेह कंदा कंदा अची मीर नसीर ख़ान वटि निकिता ऐं मीर नसीर ख़ान खां इजाज़त वरितऊं त असांखे हिन दरिया ते आगबूट हलाइण ॾियो, पाणी वारा जहाज़। जेके कुझु वक़्तु हुननि जा हलिया, उन्हनि खां पोइ वरी मीरनि सां हिननि जा शदीद इख़्तिलाफ़ात थी पिया। हिननि मीरनि खे चयो त 3 लख रुपया सालानो असांखे ॾंड पटु ॾियो ऐं प्लस आगबूटनि जे लाइ कोयलो तव्हां फराहम कयो। जेको आगबूट जेके हलंदा कराची मां समुंड में सामान ईंदो हो, उहे आगबूट नंढा आगबूट आख़िर ताईं बि हिकिड़ो हिते बीठल हुयो असां वटि। 1990 या 89 में हू सॼो ख़तमु थी तबाह थी वियो। हुन जा कुझु फ़ोटू असां वटि आहिनि जेके असां तव्हांखे हिन में वीडियो में ॾेखारींदासीं। इहे आगबूटनि ते मीरनि जेका असां हामी न भरी उन्हनि खे, उन तां पोइ हिननि मीरनि में सख़्तु इख़्तिलाफ़ात थी विया ऐं मीर नसीर ख़ान जे वञण खां पोइ वरी जेके मीर शहज़ाद ख़ान ऐं मीर मोहम्मद ख़ान, मीर नसीर ख़ान सां हिननि जी पोइ जंग शुरू थी वई। मीर फ़तेह अली ख़ान सां जंग शुरू थी त 48 ते हिननि मुख़्तलिफ़ हंधनि तां घुराया, टनो मोहम्मद ख़ान, नूरियाबाद, शेख रिहाण, हाफ़िज़, हितां तक़रीबन ठठे खां वठी ईंदे गुजो, घारो ऐं किंझर, हितां माण्हू हिननि घुराया जिन माण्हुनि हिननि सां जंग कई ऐं उहे मरी विया। सरदार अहमद ख़ान लगारी ऐं मिर्ज़ा हुसैन अली बेग साईं जी अॻुवाणी में हिननि सां जंग कयूं हिते। हीअ आहे दरिया वारी जंग। सभिनी खां अॻु में जेका दुबे ऐं मियाणी वारी जंग लॻी, उन खां अॻु में जेका आहे हीअ मीरनि जी जंग हिते लॻी। हिन जो तमामु तारीख़ में घटि ज़िक्र आहे, तमामु घटि ज़िक्र आहे। विदेशी ताईं जो अंग्रेज़नि जी जेके वीडियो रखियल आहिनि इंटरनेट ते ऐं तारीख़ में जेको बयानु थियल आहे, उन में बि हिन डेवरीअ जो न फ़ोटू आहे न डेवरीअ जो को ज़िक्र आहे। ऐं हीअ सभिनी खां पहिरें में पहिरीं ही जंग लॻी। उन खां पोइ 17 फरवरी ते वरी जंग लॻी जेका आहे मियाणी जी। उन खां पोइ वरी मार्च में जंग लॻी, 24 मार्च ते 1843 ते, जंहिंमें उन्हनि फतह हासिल कई ऐं पोइ किले ते कब्ज़ो कयूं। किले ते कब्ज़ो करे ऐं पोइ उते चाढ़े ऐं झंडो फड़काइणु शुरू कयो। पोइ मीरनि खे जेॾी महिल किलो ख़ाली करायूं त मीरनि खे थोरो अॻियां हिते लतीफ़ाबाद नंबर 4 में टंडो मीर मोहम्मद जे टंडो मीर नूर मोहम्मद जे नाले सां हिकिड़ो ॻोठु ॾिनऊं, जेको जिते हवेली ठाहिराए ॾिनऊं, जेको मीरनि जो बंगलो या कोट बंगलो सॾिबो आहे। 1855 में हिननि खे हिते रिहाइश ॾिनऊं ऐं किले मां मुकमल तौर ते हुननि खे कढी छॾियऊं। सॼे शहर जो कब्ज़ो जेको आहे सो अंग्रेज़नि हासिल करे वरितो। ईअं अंग्रेज़ हिन असांजी सिंध ते क़ाबिज़ थी विया हलिया। हीअ उहा जंग आहे जंहिंजो तारीख़ में तमामु घटि ज़िक्र आहे। हीअ आहे दरिया वारी जंग। हूअं दुबे ऐं मियाण वारी जो त ज़िक्र सभु कनि था, पर हीअ जेका जंग लॻी हुई छा आहे दरिया वारी जंग, जेका सभिनी खां पहिरीं 15 फरवरी 1843 में लॻी हुई। हीअ साम्हूं उन जो सॼो जंग जो मैदान आहे। डेवरी बि हिन जी साम्हूं हिते नज़र अचे पई। हीअ आहे उहो मैदान। अच्छा, कुझु वक़्तु ताईं चवनि था त साम्हूं जिथे बनी आहे, जिथे सावक तव्हांखे नज़र अचे पई, त हिते कुझु क़बरूं हुयूं सिपाहियुनि जूं, पर उहो क़बरूं आस्ते आस्ते मिसमार थी वियूं ऐं पोइ माण्हुनि हिते बनी ॿारो करणु शुरू करे छॾियो। इन डेवरीअ जे चौगिर्द बि तोपूं लॻल हुयूं, ज़ंजीरूं लॻल हुयूं, जेके नंढे हूंदे असां पाण ॾिठियूंसीं। उहे बि माण्हू मवाली सवाली पटे खणी खाई विया हलिया, तोपूं खणी विया हलिया, उन मां कढी छो तोपुनि जो तमामु घणो वज़न हो। हीउ तमामु वीरान इलाइक़ो आहे
हिते अचण वञण माण्हुनि जो तमामु घटि आहे त उहे तोपूं उहे थुलियूं ॻरियूं ज़ंजीरूं उहे बि जेके खणी हलिया विया ऐं हीउ उहो दरिया आहे जंहिं ते उहो हुनजो आगबूट जेको आहे सो बीठो हुयो 1843 में जंग खां पोइ जॾहिं हू आगबूट हिकिड़ो हिते छॾे विया हिकिड़ो झिरकनि में छॾे विया झिरकनि में अञा बि दॿियो पियो आहे वारी में ऐं हिते सही सलामत हो जंहिं ते असीं चढ़ी रांदूं रहंदा हुआसीं पहिरीं कोटड़ीअ में बीठल हो पोइ कमिश्नर हैदराबाद खे उन्हनि माण्हुनि शिकायत कई त हुसैनाबाद वारे पासे हुनखे खणी आया गेले 81-82 में 89-90 ताईं त साबुत सलामत बीठो हुयो उन खां पोइ हुनखे माण्हुनि भञणु शुरू कयो भञी सॼो कढी हुनजा तख़्ता हुनखे सॼो सागवान जो काठ लॻल हो हुनजो इंजन हुयो हुन में लोह जो वॾो सामान हुयो सो सभु कढी खणी हलिया विया हीउ जेको आहे साम्हूं दरिया जे पेट में साम्हूं बीठल हुयो हिते ऐं उहो आस्ते आस्ते मिसमार थी सॼो ख़तमु थी वियो हलियो आगबूट हो जेको असां पाण नंढे हूंदे ॾिठो ऐं तमामु बहितरीनु हुयो उन में चढ़ी असां जंप ॾींदा हुआसीं दरिया में रांदियूं रहंदा हुआसीं हुनजो हिकिड़ो फ़ोटो मौजूदु आहे जेको मां तव्हांखे हिन वीडियो में ॾेखारियो मौला करे आबाद हुजो साथ सलामत सदाईं गॾु ख़ुशि हुजो हीअ उहा ॾेवरी आहे हिन ते जंग जो सॼो तफ़सील लिखियलु आहे सॼो तक़रीबन जेके 22 रेजिमेंट हिननि जी विड़ी हुई जंहिंमें 8000 मीरनि जा फ़ौजी हिननि हिते शहीद करे छॾिया इहो निशान आहे हिनखे चवंदा आहिनि दरिया वारी जंग 15 फेबरवरी 1843 ही उहो मैदान आहे सॼो जंग जो साम्हूं हिते हिननि जी रेज़िडेंसी हुई हिते हींअर पालारनि जो ॻोठु आहे ऐं हिन खां अॻियां थोरो अॻियां लतीफ़ाबाद नंबर 8 में सुल्तान शाह जी दरगाह वटि हिते बि मीरनि जी रेज़िडेंसी जंहिंमें हिन जो हिकिड़ो मेजर बि हिननि मारियो हुयो 1843 15 सभिनी खां पहिरीं दरिया वारी जंग लॻी मियाणी ऐं दुबई जी जंग खां अॻु में सभिनी खां पहिरीं जंग हिते लॻी हुई जंहिंमें 8000 मीरनि जा बलोच सिपाही जेके आहिनि से शहीद थी विया ऐं अंग्रेज़नि जो हिकिड़ो बि सिपाही कोन मोह हुयो हिननि वटि जदीद हथियार हुया ऐं हुननि वटि तलवारूं ऐं नेज़ा ऐं भाला हिननि वटि तोपूं हुयूं बंदूकूं हुयूं बारूद वारियूं इहो निशान आहे हीउ पहिरीं कंहिं ज़माने में पको ठहियलु हो चारो तरफ़ हिनखे ज़ंजीरूं ॿधल हुयूं हिनजो थलो ठहियलु हो पोइ वक़्त जे हिसाब सां इहे सभु शयूं हितां निकिरी वियूं चोरी थी वियूं गुम थी वियूं हलियूं चइनी पासे खां हिनखे तोपूं हिननि जीअं हुते दुबई जंग वारे मैदान ते ॾेवरी ते लॻल तीअं हिते बि लॻल हुयूं हीअ हितां गुम थी वियूं हलियूं सभु हीअ निशान आहे दरिया वारी जंग 15 फेबरवरी 1843